अलॻि आहे लोकल बॉडीज़ जी ॿुधायां त 2015 जी ऐं या 2022 जी ॿई बल्दियाती इलेक्शन्स सॼे अवाम वटि गुज़रियूं आहिनि ऐं हिन वक़्त ते जेको चीफ इलेक्शन कमिश्नर आहे प्रोविंशियल इलेक्शन कमिश्नर आहे उहो ई इम्पोर्टेड आहे ख़ुसूसी फरमाइश ते ज़रदारी साहिब जी आयो आहे उन सॼो हेठि नेटवर्क जेको आहे AROs लेवल जो इंतिहाई किराए छॾियो अध खां मथे पीपल पार्टी जी सिफ़ारिशूं थियल आहिनि त जालसाज़ी जे ज़रिए इलेक्शन खटे वरी मोतबरी जूं ॻाल्हियूं करणु सो आउं सम्झां पियो त संदन मुंहं ते सूंहें कोन थो बाक़ी पैदागिरीअ जी जो माहौल मुफ़्तख़ोरीअ जो ऐं चंद माण्हू ठेकेदार ऐं पॉलिटिशियन्स ऐं ब्यूरोक्रेट जेके उन मां 70 सैकड़ो खाई वञनि बाक़ी जी डेवलपमेंट कराइनि इहो रुझान सॼो पीपल पार्टीअ मनफ़ी सॼो सियासत में विधो उन जे करे सियासत पैदागिरी जो नालो आहे त पीपल पार्टी आहे न त असां पंहिंजी सियासत खे वतन दोस्ती सां इंसाफ़ सां ईमानदारी सां जोड़ियो आहे उन जे करे असां वटि जेको माण्हुनि में जेका हुननि खां बेज़ारी या जेके मुस्बत सोच रखंदड़ आहिनि जेके मेरिटोरियस सोसाइटी जी डेवलपमेंट चाहिनि था ऐं इंसाफ़ सां अॻिते हलणु चाहिनि था ऐं ईमानदारी सां हीअ सोशल सर्विसिस ॾियणु चाहिनि था उन्हनि जो वॾो जेको सुलाड़ो सॼो हेॾां असांजे तरफ़ आहे ऐं मजमूई तौर ते उन जो ही जेके इलाइक़ा आहिनि जिते अॼु बीठा आहियूं पाण यूनिवर्सिटीअ जे यूनियन काउंसिल में या ॿियनि में त इते इन जो वधीक असरु नज़र अचे थो पर आउं हिन ज़िले में हलियो आहियां मांझनि तइलके में बि त माण्हुनि में इलाही बहितर सुजाॻी आहे बाक़ी पुलिस वारी इहा ॻोठनि में जाम आहे वज़ीर आला जे नमूने सां सेवण ॾींदो 25 ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदो त ॾिसो सेवण असां क्लीन स्वीप करे छॾी अॼु बि केतिरा ॿधल आहिनि केतिरनि ते FIR पियो कराए केतिरनि ते छा पियो करे उहा MNA ऐं वज़ीर आला खे सम्झो कोन थो अचे उन करे जालसाज़ी इलेक्शन आहे पर माण्हुनि खे असांजी कोशिशि आहे त पंहिंजो वोट बि पंहिंजे सोच ते ॾियनि ॿ ख़ौफ़ में न अचनि ख़ौफ़ ई ॾियारींदा असीं हुन सां वणंदासीं ख़ौफ़ खे असीं टोड़ींदासीं लालच माण्हू न अचे इनशाला लोकल बॉडीज़ में कुझु फतिह थींदी ऐं जनरल इलेक्शन्स त घणो करे बेमान टोलो हिन इलाइक़े मां सफ़ायो थींदो तो हिकिड़ो मामिलो थियो जेको अणवणंदड़ हो उनखे हुकूमत हैंडल न कयो उन वक़्तु सभु माण्हू गिरफ़्तार करे ऐं ठीकु कनि हा त बहितर हो न कयूं उनजो रिएक्शन हिकिड़ो आयो इहो रिएक्शन ग़ैर मुल्किन जो हिते आबादकारी जो सिंध में इहो रायो अॻे ई मौजूदु आहे हाणे को वाक़ियो या हादसो थो थिए त कम्यूनिटीज़ जो या क़ौमुनि जे झेड़े जो सिलसिलो थी थो वञे सो असां इन झेड़े जी सियासत खे दुरुस्त नथा सम्झूं असां वटि 2 तरीक़ा आहिनि हिकिड़ो मुल्क में आइनी तरीक़ो ऐं ॿियो इंतिज़ामी तौर ते हुकूमती तौर ते असां घुर कई आहे त ग़ैर मुल्की हितां निकाली ॾिनी ख़ुशूसन अफ़गानी छो त उन्हनि जे मुल्क में हाणे जंग ख़तमु थी उहे महाजरीन आहिनि रिफ्यूजीज़ आहिनि उन्हनि खे वापसि कयो वञे 2 उन जा जेके कूड़ा शनाख़्ती कार्ड बि ठहिया आहिनि उन्हनि सूधो पंहिंजे ॻोठ हलनि हिकिड़ो ॿियो जेको सिंध एक्शन कमेटी जो आहे त ॿियनि सूबनि मां बि माण्हू अचनि खाइनि कमाइनि ॿियो कनि पर आर्टिकल 23 ऐं 15 उहो एबॉलिश कयो वञे हाणे उहा आइनी जिदोजहद आहे उनजे करे उहा असां घुर कई आहे त ॿियनि सूबनि खे जे माण्हुनि जी इन्फ्लक्स में वोट जो इख़्तियार उनखे न ॾिनो वञे सियासी इख़्तियार न ॾिनो वञे तॾहिं मामला अॻिते हली सघनि बलोचिस्तान जो बि इहो इशू आहे असां बलोचिस्तान जे नेशनलिस्ट बि इहा घुर कई त ही पोर्ट्स ठहनि तरक़ी थिए बिल्कुलु थिए पर पहिरीं असांखे आइनी तौर ते गारंटी ॾिनी वञे त ही डेमोग्राफी खे ख़राबु न कंदा सिंध जी डेमोग्राफी खे ख़राबु थियणु न ॾींदासूं ग़ैर मुल्कनि खां वठी जेके इलीगल इमिग्रेंट्स अचनि था कंहिं बि मुल्क मां सिर्फ़ु अफ़गानी न असीं उन्हनि जा मुखालिफ़ आहियूं बाक़ी जेको तव्हां सुवालु कयो त देरि सां करण जो यकीननि असां 2 शयूं आहिनि हिकु जनरल इलेक्शन्स ई लोकल बॉडीज़ इलेक्शन्स पई हले महरम आहे 2 ॿियो असां इन क्लैश में न पिया वञणु चाहियूं त को असांखे हिकिड़नि खे लठ खणी भॼाइणो असीं हुकूमत ते दॿाउ विझंदासूं त रिफ्यूजीज़ खे कढी वापसि करे ऐं उनखे टाइम बि ॾींदासूं उन करे जेके पुरम सियासी जिदोजहद जा तरीक़ा असीं इस्तेमालु कंदासूं बाक़ी जेके सोशल मीडिया ते जिन खे झेड़ो करिणो आहे या ॿियो करिणो आहे त
हर को पंहिंजो रस्तो वठे न। असांजो रस्तो पुरम ऐं आइनी ऐं एतिजाजी रस्तो थींदो, उहो असीं वठंदासूं ऐं उन लाइ राय मां साज़गार कंदासूं। जलसो बि उन निस्बत सां रखियो वियो आहे त हुकूमत ते दबाउ विझूं, सॼी दुनिया खे ॾेखारियूं त सिंध ते ग़ैर मुल्कियुनि जो बोझ ऐं ख़ुसूसन अफ़गाननि जो बोझ हाणे ख़तमु थियणु घुरिजे ऐं पंहिंजे मुल्क में बाइज़त तरीक़े सां उनखे रवानो कयो।